अस्सलाम वालेकुम दोस्तों, पापनगर जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हलूं त पंहिंजी अपडेट जी तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मल्हार जेको आहे त घर अची चुको आहे दोस्तों। ऐं हुनखे जेका त मासात जेका आहे राबेल हुनखे ख़बर पइजी चुकी आहे। जीअं ई हू राति जो घर दाख़िल थियो ऐं हुनजो आवाज़ु हुनजी मासात ॿुधो त उहा बेचैन थी ऐं घर जे आॾो सुरी करे हुनजो ॻाल्हाइणु ॿुधणु लॻी त हू शायदि मुंहिंजी तारीफ़ कंदो ऐं मुंहिंजो नालो खणंदो। केतिरा ॾींहं माना महीननि जा महीना हू जेल में रही करे घर आयो आहे त शायदि मां हुनजी माना मङींदी आहियां त हू मुंहिंजो ज़िक्र जेको आहे त घर ज़रूरु कंदो। पर हुनजो ज़िक्र जेको आहे त न ॿुधी जेको आहे त मल्हार जे वातऊं राबेल ऐं जेको परेशान थी वई ऐं पंहिंजी अमड़ खे चवणु लॻी त मासात मल्हार जेको आहे मोटी आयो आहे, हाणे कुझु न कुझु कंदो। हू मासड़ खे ज़रूरु सम्झाईंदो त हू पंहिंजी ज़िद ऐं होॾ तां लही वञे। ऐं नूरल खे बि इहा ख़बर पइजी चुकी आहे त हुनखे बालाज ख़ान न पर वलियल ख़ान जेको आज़ादु करायो आहे। ऐं जेको बालाज ख़ान हिकु अहिड़ी चाल खेलंदो दोस्तों त पंहिंजे कमदार जेको अथसि मुंशी हुनखे चई करे ऐं ॻोठ में इहा अफ़वाह फैलाईंदो ऐं नूर खे इहा ख़बर ॾींदो त हिनखे जेको आहे त मल्हार खे मां ई आज़ादु करायो आहे, वलियल ख़ान न। जी दोस्तों, ऐं नूरल थी सघे थो त हुन ते एतबार बि करे। ॿिए पासे जेको आहे त मंठार जो केस जेको आहे ख़तमु थी चुको आहे ऐं सिकंदर ख़ान खे होश अची वियो आहे। ऐं दोस्तों, मंठार जेको आहे तमामु जल्दी जेको आहे त बालाज ख़ान आज़ादु कराए पाण वटि घुराईंदो दोस्तों। ऐं जीअं त रावल जेको त वलियल ख़ान जो भाइटियो आहे दोस्तों, आहे त उहो मंठार जी जान जो प्यासो आहे। ऐं सूबेदार जो चवणो बालाज ख़ान खे त रावल तव्हांखे नुक़सानु पहुचाए न पहुचाए पर मंठार सां ज़रूरु विढ़ंदो। ऐं बालाज ख़ान जो चवणो हुयो त मंठार में एतिरी ताक़त आहे जो हू रावल खे मुंहुं ॾेई सघे थो। ऐं रावल हिते आयो ई पंहिंजे मौत जे लाइ आहे, हुनखे मां पाण पंहिंजे हथनि सां मारींदुसि। बालाज ख़ान जो जेको चवणु आहे त रावल जेको मोटी आयो आहे दोस्तों, त हू पंहिंजो मौत लाइ मोटी आयो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रावल बि जेको त बालाज ख़ान ऐं मंठार जी रत जो प्यासो आहे दोस्तों। त ईंदड़ एपिसोड धमाकेदार थींदा दोस्तों। त वरी मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।